इहो थी ॾेखारे त जंग में जॾहिं बम था लॻनि फलस्तीनी इलाइक़नि ऐं उन ॿार जो पीउ मरी थो वञे, जंग जे करे चो तरफ़ वीरानी आहे, हिकिड़ी ज़िंदगी मफ़लूज आहे। उन मफ़लूज ज़िंदगीअ में उन ॿार खे जॾहिं बुख थी लॻे थो, माउ सां मुखातिब थो थिए, माउ खे चए थो त अमा बाबा धरतीअ लाइ वणंदे मरी वियो, पर हीअ जेका मिटी आहे धरतीअ जी, इहा मिटी मुंहिंजी बुख लाहे नथी सघे, मूंखे ॾाढी बुख लॻी आहे, मिटी मां खाई नथो सघां, उनजे करे मूंखे इजाज़त ॾे त मां पंहिंजे पीउ जो लाश खाई बुख पूरी कयां। अदीब असासो थींदो आहे कंहिं क़ौम जो, दानिश्वर असासो थींदो आहे कंहिं क़ौम जो। अदीब ऐं दानिश्वर जे कलम में कुदरत एतिरी सघ रखंदी आहे जो उहा नौजवान नस्ल जा ज़हन तब्दील करे छॾे। ही हिकिड़ी साइको वार नफ़सियाती जंग आहे जंहिंमें ॿ कुवतूं बीठियूं आहिनि। हिकिड़ी कुवत उहा आहे जेका मुहिब वतन कुवत आहे, जेका जॾहिं बि कलम जो इस्तेमाल थी करे पंहिंजे नौजवान खे पंहिंजे धरती पंहिंजे क़ौम सां मोहबत थी सेखारे। ऐं ॿियो हिकिड़ो अहिड़ो फोर्स आहे जेको जॾहिं बि कलम जो इस्तेमाल करे थो त उन मौक़ुफ़ खे, हुब्बुल वतन वारे मौक़ुफ़ खे रद्द थो करे। जंग ॿिनि क़िस्मनि जी थींदी आहे, हिकिड़ी साइको वार थींदी आहे नफ़सियाती जंग जंहिंखे असां चवंदा आहियूं, ॿी प्रैक्टिकल वार थींदी आहे। प्रैक्टिकल वार उन वक़्त ताईं स्टार्ट न थींदी आहे जेसि ताईं तव्हां साइकोलॉजिकली क़ौम खे पंहिंजे हक़ में उनजी राय खे तब्दील नथा कयो। उनजे करे साइकोलॉजिकल वार जी तमामु वॾी अहमियत हूंदी आहे। कंहिं बि जंग खे खटण में या हाराइण में इन शइ जो अहम रोल हूंदो आहे त क़ौमी नफ़सियात छा थी जुड़े। लेकिन क़ौमी नफ़सियात हुब्बुल वतनीअ वारे रुख में जुड़े थी पई त क़ौमूं पंहिंजे आज़ादीअ जी, पंहिंजे धरतीअ जी बका जी जंग विड़ी सघंदियूं आहिनि। पर जेकॾहिं क़ौमी नफ़सियात उन जो उबतड़ थी जुड़े त उहा जंग शुरू थियण खां अॻु में ई ख़तमु थी वेंदी आहे। उनजे करे सिंध या कंहिं बि क़ौम जे अदीब ते, दानिश्वर ते, लेखक ते, कलमकार ते इहो फ़र्ज़ आयद थो थिए पियो त उहो पंहिंजे कलम जो इस्तेमालु कहिड़े रुख सां थो करे, छो उन जो कलम इन पूरी साइकोलॉजिकल वार में तमामु वॾो रोल थो अदा करे। ॿी शइ जेका इन सां ई सलाड़ियल आहे उहा इहा आहे त हिकिड़ो बहस रहियो जॾहिं सिंध जे अंदरि तबक़ाती तज़ाद ऐं क़ौमी तज़ाद जे विच में नज़रियाती तसादुम हो। सोशलिस्ट फिलासफ़ी ऐं नेशनल फिलासफ़ी जे विच में हिकिड़ो नज़रियाती तसादुम हलियो। उन वक़्त में कुझु दलील साम्हूं ईंदा, जेके दलील अॼु ताईं माहौल में हलनि था। उहे दलील इन शाइरीअ सां गहरो तालुक़ था रखनि, ज़मीन ऐं मिटीअ सां। उन करे मां ते ॻाल्हाइण थो चाहियां। उहो दलील इहो हूंदो त मिटी वधीक अहम आहे, धरती वधीक अहम आहे या मानी वधीक अहम आहे। मां त अञा ताईं इहो दलील तौर शयूं हलनि थियूं माहौल में, छो जो बक़ौल उन लेखका जे, उन शाइरा जे, मिटी त इंसान जी बुख लाहे नथी सघे, बुख त मानी थी लाहे। उनजे करे इहो सवाल हमेशह माहौल में रहियो आहे त धरती वधीक अहम आहे या मानी वधीक अहम आहे। जहिड़ो छा जे लाइ कयूं, धरतीअ जे लाइ कयूं या मानीअ जे लाइ कयूं, मिटीअ जे लाइ कयूं या मानीअ जे लाइ कयूं। मां मजमूई तौर हिन सवाल जो जवाबु ॾियण थो चाहियां। अहम मानी आहे, इंसान जी बुख लाहिण लाइ अहम मानी आहे, पर मिटी मानीअ खां वधीक इनजे करे अहम आहे छो जो उहो अनाज उन मिटीअ मां फुटे थो पियो, जंहिं अनाज मां मानी ठहंदी आहे। जेसीं ताईं तव्हां वटि पंहिंजी धरती न आहे तेसीं ताईं तव्हांखे पंहिंजी मानी बि कोन मिलंदी। जेसि ताईं तव्हांखे पंहिंजी मिटी कोन्हे उन वक़्तु पंहिंजा वसीला कोन, उन वक़्तु ताईं तव्हांखे गिरह बि कोन मिलंदो। इहो गिरह, इहो मानी उन वक़्तु मिले जेसि ताईं तव्हांजे पेरनि जे हेठां तव्हांजी धरती आहे, छो जो उहे समूरा संग हिन धरतीअ मां सर्जन था पिया जेके तव्हांजे पेट जी बाहि मारनि था। इनजे करे इंसान सदियुनि खां वठी हिन धरतीअ जे तहफ़ुज़ जे लाइ विढ़ंदो आयो आहे। ऐं धारी आबहा हिकिड़ी शइ ॿी सम्झो, हाणे त धारी आबाद करे ते अचण खां अॻु ज़मीन 5 फैक्टर आहिनि न क़ौमुनि जा, हिकिड़ी ॿोली आहे, ॿी धरती आहे, जाग्राफी हदूं जंहिंखे चवंदा, टियों कल्चर आहे, चौथो तारीख़ आहे, पंजो सियासी इक़्तिसादी मफ़ाद आहिनि। हाणे हिन में जेको फैक्टर आहे जाग्राफी हदूं या धरती, त धरती कंहिं बेजान टुकर जो नालो न आहे। धरती उन्हनि पैदावारी वसीलनि जो नालो आहे जेके ज़मीन जे मथां ऐं ज़मीन जे हेठि मौजूदु हूंदा आहिनि, छो जो उहे पैदावारी वसीला उते रहंदड़ आबादीअ खे पालण जो वसीलो हूंदा। ऐं जॾहिं बि जंहिंखे असां धारी आबादकारी था चऊं, जॾहिं बि को ॿाहिरां हमले आवर ईंदो आहे
या जॾहिं बि ॿाहिरां का आबादी ईंदी आहे त उहा उन्हनि पैदावारी वसीलनि ते मुस्तक़िल कब्ज़ो करण जी कोशिश कंदी आहे। इहा जंग हूंदी आहे पैदावारी वसीलनि ते कब्ज़े जी जंग। ऐं जॾहिं का ॿाहिरां आयल कुवत तव्हांजे पैदावारी वसीलनि ते कब्ज़ो करे वञे, उनजो टे धारी आबादकारी खे जेकॾहिं मां डिफाइन कयां त धारी आबादकारी जूं टे ख़ुसूसियतूं थींदियूं। हिकिड़ी त उहा आहे त उहा तव्हांजे वसीलनि ते जॾहिं कब्ज़ो करे त मुस्तक़िल तव्हांजे धरतीअ ते ॼमी वेही रहंदी आहे, छॾींदी ई न आहे। ईअं न आहे त कब्ज़ो खुली ॻाल्हायूं था पाण, हाणे भला थोरो लेक्चर खणी लंबो थी वेंदो। ख़ैर आहे, सिध इंतिहा हिकिड़ी ज़रख़ेज़ ज़मीन आहे, इंतिहाई ज़रख़ेज़ मिटी आहे। मां हमेशह अॻु बि चयो, हाणे बि चवां थो त सिंध उहा ज़रख़ेज़ धरती आहे जंहिंखे कुदरत एतिरी फरावानीअ सां नवाज़ियो आहे जो उनजे ज़मीन जे मथां बि बेशुमार पैदावारी वसीला फैलिया पिया आहिनि। ज़रख़ेज़ ज़मीन आहे, बेताशा, ऐं ज़मीन जे अंदरि बि बेताशा मैदनियात आहे। तव्हां एग्रीकल्चर दौर में बि ख़ुशहाल हुयो, जॾहिं समाज ज़रई हो, ज़रई दौर जो समाज हो, फ्यूडल सोसाइटी हुई, उन वक़्त में बि तव्हांजी धरती ख़ुशहाली उन करे अट्रैक्ट कंदी ॿाहिरनि माण्हुनि खे, तव्हांजी ख़ुशहाली। ऐं अॼु सनअती दौर में बि तव्हां वटि एतिरा मैदनी वसीला आहिनि, तेल आहे, गैस आहे, कोयलो आहे, ॿिया ज़ख़ीरा आहिनि, जो दुनिया जे आलमी क़ुवतुनि खे अॼु बि इहा धरती अट्रैक्ट करे थी पई। उनजे करे सदाई तव्हांजी धरतीअ ते सदियुनि खां वठी तव्हांजी धरती जी ज़रख़ेज़ीअ ते नज़रूं रही। ऐं हिकिड़ी ॿी शइ, तव्हां वटि एॾी एग्रीकल्चर ज़मीन आई आहे। मां पंहिंजे अदीबनि ऐं दानिश्वरनि सां हिनजे करे थो ॻाल्हायां। दोस्त कॾहिं कॾहिं कंज़र्वेटिव थींदा आहिनि, तंग नज़र थींदा आहिनि। मां पंहिंजे कॉम्पर्स दोस्तनि लाइ थो ॻाल्हायां। इस्लाम जो या क़ुर जो हज़र पोइ ॾाढी बुछा लॻंदी अथनि, पर जेकॾहिं का सुठी शइ किथां मिले थी त हुनजे रेफरेंस ॾियण में को बि जेको आहे सो हर एॾो माण्हूअ खे तंग नज़र न थियणु खपे। क़ुर में हिकिड़ी आयत आहे, इक़रा बिस्म रब्बिकल लज़ी ख़लक़ ख़लक़ल इंसान मिन अलक़। पहिरीं रिविलेशन इहा आहे क़ुर जी। पढ़ पंहिंजे रब जे नाले सां जंहिं इंसान खे रत जे गंदे लोथड़े मां पैदा कयो। त क़ुर जी इहा दावा आहे त असां इंसान खे रत जे गंदे लोथड़े मां पैदा कयोसीं, पोइ असां हुनखे ख़ूबसूरत शिकिल ॾिनीसीं, सुहिणी शिकिल ॾिनीसीं हुन ख़ूबसूरत गंदे लोथड़े खे, ऐं पोइ उनखे अकुल सां नवाज़ियोसीं। पोइ हिते सवाल थो उभारे क़ुर त केॾो न बहितर थिए त जंहिं अकुल सां असां इंसान खे नवाज़ियो आहे, इंसान उहो अकुल ख़ुदा जे वजूद खे रद्द करण जे बजाए ख़ुदा जे वजूद खे साबित करण लाइ इस्तेमालु करे। मूंखे सिंध जे अदीबनि ऐं दानिश्वरनि खे सिर्फ़ु इहो चवणो आहे त हिन धरतीअ जे पाणी ऐं अनाज, हिन धरतीअ जी ज़रख़ेज़ी, उन्हनि जे ज़हननि खे जेका जिला बख़्शी आहे, जेका दात ॾिनी आहे, केॾो न सुठो थिए जेकॾहिं उहे पंहिंजी दात खे हिन धरतीअ जे ख़िलाफ़ इस्तेमालु करण जे बजाए हिन धरतीअ जे हक़ में इस्तेमालु कनि। छो त तव्हांजी धरती उहा ज़रख़ेज़ ज़मीन आहे। ही साइकोलॉजिकल वार अथव। मां तव्हांखे इहो ॿुधाए छॾियां, जेनी तव्हां इहा साइकोलॉजिकल वार खटी ॾिनी धारे आबादकार खे, जेको ॿाहिरां आयो आहे हिन धरतीअ ते, जेको तव्हांजी आॾो धरतीअ जी अहमियत खे बेमाना करार ॾेई तव्हांजे वसीलनि ते कब्ज़ो करण थो चाहे पियो, जंहिं तव्हां हुनखे इहा साइकोलॉजिकल वार खटी ॾिनी, उहो तव्हांखे बि हिन धरतीअ तां कढी छॾींदो, रहण जो न ॾींदो। इहो ॿुधाए छॾियां, मथां ख़ुशफ़हमीअ जो शिकार हुजो, उन करे पंहिंजे कलम जो सही इस्तेमालु कयो। हीअ ज़मीन एतिरी ज़रख़ेज़ आहे, ज़मीन जे ज़रख़ेज़ीअ ते पिया ॻाल्हायूं। हीअ ज़मीन एतिरी ज़रख़ेज़ आहे जो माज़ीअ में असां कॾहिं बि पूरा न पिया आहियूं। एतिरी घणी ज़मीन हुई जो असांजी आबादी खोटी पवंदी हुई, ज़मीन पची पवंदी हुई, हुनखे असां खेड़े न सघंदा हुआसीं। असांखे चवंदा आहिनि त निकमा न आयल अहिड़ा कम चोर काहिल क़ौम जा फ़र्द आहियो, पर असांजी तारीख़ असांखे इहो थी ॿुधाए त असां ज़ाले ऐं मर्दे कमाईंदा हुआसीं। एतिरा पैदावारी वसीला घणा असां वटि, एतिरा पैदावारी वसीला असां वटि घणा जो असांजा मर्द पूरा न पवंदा त असां औरतुनि खे बि तॾहिं ताईं भेटाए अचो त असांजो औरतूं जेको आहे सुठो कटींदियूं चरखे ते वेही, भर्त भरींदियूं, टोपियूं ठाहींदियूं, गज ठाहींदियूं। त औरत ऐं मर्द लाभ बि कंदियूं आहिनि, रोंबो बि कंदियूं आहिनि। अञा ताईं औरत ऐं मर्द ॿई गजी कमाईंदा हुआसीं संजय दत्त, पोइ बि पैदावारी वसीला बची पवंदा। माना असां वटि फालतू माण्हू ई कोन हूंदो हो जेको पैदावारी अमल खां वांझल हुजे, पैदावारी अमल खां वांदो हुजे।
फालतू आबादी हुई कोन सब पैदारी अमल में इन्हनि खे एतिरो टाइम ई न मिलंदो जो फौजूं ठाहिनि हथियार ठाहिनि वञी ॿियनि ते हमला करे लुटे पुरे पोइ पंहिंजी धरतीअ में जाम माल मिलंदो अलबत ईअं थींदो त हमेशह असां ते हमला थींदा हमेशह असां ते हमला थींदा जंहिंखे मानी खुटंदी उहो भॼंदो असां वटि बसि असांखे ख़बर हुई त ही गलीज़ माण्हू जेकॾहिं हिन सां असां विढ़ंदासीं त ही गलीज़ माण्हू असांजी सॼी इक़्तिसादियात खे तबाह कंदा छो जो ईंदा पोइ हिननि खे जेकॾहिं टुकुर कुते खे न विझबो आहे त ॾाढींदो आहे पोइ हुनखे जॾहिं असां टुकुर न विझंदा हुआसीं त पोइ बीठल फसल साड़ी छॾींदा घरनि में जेके अनाजनि जा अंबार हूंदा उन्हनि खे बाहियूं ॾेई छॾींदा बाज़ारियूं लुटींदा घर ड्राए छॾींदा घणो कुझु कंदा तारीख़ में जेकॾहिं तव्हां पढ़ो त तव्हांखे ख़बर पवंदी त ॿाहिरि हमलो छा छा कंदो हो टटे शहर खे ॿाहिरि ॾेई छॾींदो ॿ दफ़ा ॿाहिरि ॾींदी अथव टटे शहर उन जे करे जॾहिं बि को ॿाहिरि ईंदो असां टुकुर छॾे ॾींदासीं खण वञ टाइम कोन्हे फौजूं वेही ठाहियूं तव्हांजे मुक़ाबले लाइ उन करे हिकिड़ा त हमलियावर उहे हूंदा हुआ जेके टुकुर छॾींदासीं खणी हलाईंदा 5 रुपया ठोलो निकिरो तव्हां कमु करण जो रंडक न बणिजो असांजी पैदारी अमल हिकिड़ा उहे हूंदा जेके मुस्तक़िल कब्ज़ो करे अची वेही रहंदा ऐं जेको मुस्तक़िल कब्ज़ो करे अची वेही रहे उनखे धारियो आबादकार चवंदा आहिनि जेको खाई हलियो वञे छो आबाद करण जेको आबाद थी वेही रहे उन धरतीअ जे मथां कॉलोनाइज़ेशन करे कॉलोनियूं ठाहे वेहे उहो आबाद कर उहो जॾहिं ईंदो आहे त 3 बुनियाद खईंदो आहे हिकु त तव्हांजी वसीलनि ते मुस्तक़िल कब्ज़ो कंदो आहे ॿियो हक़ हाकमियत पंहिंजे हथ में रखण जी कोशिशि कंदो आहे तव्हांखे कमतर करे छॾींदो आहे वर्किंग क्लास करे छॾींदो आहे पाण तव्हांजो आका थी वेही रहंदो आहे ऐं टी शइ इहा हूंदी आहे हुनजी उहो तव्हांखे पंहिंजे बराबरि कॾहिं बि स्टेटस न ॾींदो आहे हमेशह ॿिए दर्जे जो शहरी करार ॾींदो आहे तव्हांखे ताबियो फ़रमान रखंदो आहे पंहिंजे ऐं सिंध में जेके बि आबादकार अॻ में आया या हिन महिल ताईं आया आहिनि उनजी जेकॾहिं तव्हां साइकी ॾिसंदव त इहा ई मिलंदी तव्हांखे मां महाजरनि ते ॻाल्हाईंदो आहियां दोस्त चिड़ंदा आहिनि पर छा कयां तारीख़ जो सचायूं हने उन्हनि ते ॻाल्हाइणो थो पए ॻाल्हि इहा न आहे त तव्हां जेको चिड़ो था पिया दोस्त महाजर कराची था घुरनि पर धारियाबाद करे जो कमु इहो आहे त पैदावारी वसीलनि ते कब्ज़ा कंदो पैदावारी वसीला धरतीअ में त धरती खसींदो न तव्हां खां इहा धारियाबाद करे जी साइकी आहे अॼु मुहाजरनि वटि कंट्रोल आहे कराची जो सुभाणे पठाण जे हथ में आयो त पठाण बि इहा ई ॻाल्हि कंदो छो धारियाबाद करे जो कमु इहो आहे हुनखे पैदावारी वसीला खपनि पैदावारी वसीला जंहिं धरती में हूंदो आहे धरती खसींदो तव्हां खां एतिरो जी ख़ुशूसियत हूंदी आहे या चवंदो मूंखे हक़ हाकिमियत ॾियो मुंहिंजे ताबियो फ़रमान थी रहो जंहिं धरतीअ ते रहणो अथव त जेकॾहिं हक़ हाकिमियत था ॾियूं त पोइ चवंदो त पाण खे मूंखां कम तरह ॿिए दर्जे जो शहरी सम्झो मुंहिंजी बराबरी न कयो या कॉमन साइकी आहे पंजाब जो हुकमरान टोलो उहो बि ईअं ई चवंदो तव्हांखे जेकॾहिं कराचीअ में उर्दू स्पीकिंग रूल थो करे त उहो बि ईअं ई चवंदो तव्हांखे जेकॾहिं सुभाणे कराचीअ में पठाण रूल कंदो त उहो बि ईअं ई चवंदो तव्हांखे छो जो इहा कंहिं कम्यूनिटीअ जी नफ़्सियात न आहे इहा धारे आबादकार जी नफ़्सियात आहे त उहो जॾहिं बि ईंदो आहे त हिकु त तव्हांजे पैदावारी वसीलनि ते मुस्तक़िल कब्ज़ो कंदो आहे ॿियो हक़ हाकमियत पंहिंजे कंट्रोल में रखंदो आहे टियों इहो आहे त तव्हांखे कमतर दर्जे जो शहरी करार ॾेई छॾींदो आहे उन करे पैदावारी वसीलनि जी इहा जंग जॾहिं खां शुरू थी आहे जंहिं दौर खां शुरू थी आहे आका ऐं ग़ुलामदार दौर खां वठी जॾहिं आका जे ज़रख़ेज़ इलाइक़नि ते कब्ज़ो करे उते रहंदड़ आबादीअ खे जेका त पंहिंजो ग़ुलाम ऐं दास बणाए छॾींदा उनखे कमतर करे ॿिए दर्जे जो छा शहरी छा पर उनखे शहरी सम्झंदा ई न राइट्स ई न ॾींदा उन वक़्त खां वठी इहा जंग पैदावारी वसीलनि जे तहफ़ुज़ जी जंग धरतीअ जी जंग ऐं धारे आबादकार जी जंग उन दौर खां वठी शुरू थी थिए पई जेका अॼु ॾींहं ताईं जारी आहे हाणे अचूं था मिठा कॉलोनाइज़ेशन जी हिस्ट्रीअ ते धारी आबादकारीअ जी तारीख़ ते थोरो ॻाल्हायूं पुसुनि ते ॻाल्हायूं था हाणे धारी आबादकारी जेका कॉलोनाइज़ेशन आहे लफ़्ज़ कॉलोनाइज़ेशन उनजे ओरिजिन ते बि ॻाल्हायूं था ऐं इन जी तारीख़ ते बि ॻाल्हायूं था ऐं इन सां गॾोगॾु इहो बि चेक था कंदा हलूं त धारे आबादकार जी साइकी कॉमन कीअं रही आहे हिस्ट्रीअ में हिकु जहिड़ी रही आहे नफ़्सियात मोस्टली असांखे क्लासिकल एज में रोमन एम्पायर नज़र थी अचे जंहिं बाज़ाब्ता धारी आबाद कॉलोनाइज़ेशन कई जंहिंखे चऊंसीं कॉलोनाइज़ेशन माना कॉलोनियूं ठाहे पंहिंजे माण्हुनि खे आबाद करणु कंहिं धरतीअ ते कॉलोनाइज़ेशन मां मुरादी आहे
त कानून ठाहे पंहिंजी आबादीअ खे कंहिं ॿिए धरतीअ ते मुंतकिल करण, उनखे आबाद करण बाज़ाब्ता तौर ते। इहा कॉलोनाइज़ेशन पहिरियों शुरू कई हुई क्लासिकल एज में रोमन एम्पायर। रोमन एम्पायर यूरोप जे इलाइक़नि ते जॾहिं कब्ज़ा कया त 2 शहर जिन जो ख़ासि ज़िक्र थो थिए, ॿिया बि घणा ई आबाद थिया, पर 2 शहर जिन जो ख़ासि ज़िक्र थो थिए उहे आबाद कया हुआ रोमन एम्पायर, जिन में पंहिंजा माण्हू उन्हनि आबाद कया हुआ। उनमें हिकिड़ो शहर हो लंडन जो ऐं ॿियो शहर हो जर्मनी जो, कोलोन सिटी चवंदा आहिनि हुनखे। कोलोन लफ़्ज़ एक्चुअल कॉलोनाइज़ेशन कोलोनिया चवंदा हुआ हुनखे, माना उनजो नालो ई कॉलोनी हो। इहे माण्हू, इहे एम्पायर्स जॾहिं पंहिंजा माण्हू मुंतकिल कंदियूं ॿिए धरतीअ ते त इन्हनि शहरनि खे छावणी जी शिकिल ॾींदियूं, छावणियूं ठाहींदियूं, हिते फौजी अॾा ठाहींदियूं, पोइ उते पंहिंजी आबादी मुंतकिल कंदियूं। ऐं ॿी धारियाबादकारी, जेको मां तव्हांखे अर्ज़ु कयो त धारियाबादकारी जो कमु हूंदो आहे पैदावारी वसीलनि ते मुस्तकिल कब्ज़ो करणु। अहिड़ा त आया वठी हलिया विया जिन खे मुस्तकिल कब्ज़ो कॉलोनाइज़ेशन उहे कनि। पोइ जिन खे मुस्तकिल कब्ज़ो करणो हूंदो आहे उहे कब्ज़ो पैदावारी वसीलनि ते करणो हूंदो आहे, उन करे उहे ज़रखेज़ पट ताड़ींदा आहिनि। फ्यूडल एज ई न हुआ, ज़राई दौर हो। उनमें जेका बि कॉलोनाइज़ेशन थी जिते बि थी दुनिया में, उहा ज़रखेज़ पटनि ते थी। इंग्लैंड जो शहर लंडन ऐं जर्मनी जो शहर कोलोन 2 नदियुनि जे किनारे ते आहे। लंडन दरियाए टेम्स ते आहे, कोलोन सिटी दरियाए राइन ते आहे। बिल्कुलु ठीकु जहिड़े नमूने सां रोमन एम्पायर यूरोप जे अंदरि शहर आबाद करे कॉलोनाइज़ेशन कई, बिल्कुलु ठीकु उन ई तरीक़े सां हिंदुस्तान जे अंदरि आर्यन कॉलोनाइज़ेशन कई। छो जो सिंध ते या इन खां अॻु में जेकॾहिं हिंदुस्तान ते के हमला थिया हूंदा उहे मोस्टली ईअं हूंदा हुआ त हमलियावर ईंदो, हितां कुझु न कुझु खणी वापसि हलियो वेंदो, मुस्तकिल कब्ज़ो न कंदो। हिते मुस्तकिल कब्ज़ो करण ऐं कॉलोनाइज़ेशन करण जी रस्म सभ खां पहिरीं आर्यन विधी। आर्या हितां जे ज़रखेज़ पटनि ते कब्ज़ो करे वेही रहिया, पंहिंजनि माण्हुनि खे हुननि आबाद कयो, हिंदुस्तान जे इलाइक़नि में बि ऐं सिंध जे इलाइक़े। बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां जहिड़े तरीक़े सां रोमन एम्पायर जर्मन जे अंदरि दरियाए डैन्यूब ऐं दरियाए राइन जे विच वारनि समूरनि इलाइक़नि ते आबादकारी कई, ज़रखेज़ पट पंहिंजे कंट्रोल में कया हुआ। बिल्कुलु साॻी रीत आर्या जॾहिं हिंदुस्तान में आया त आर्यन जंहिं इलाइक़े ते कब्ज़ो कयो उहो इलाइक़ो गंगा ऐं जमुना जे विच वारो इलाइक़ो हो, जेको इलाइक़ो हिन महिल यूपी थो सॾिजे, उत्तर प्रदेश। गंगा ऐं जमुना वारे इन इलाइक़े ते हेॾां गंगा वहंदी, हेॾां जमुना चौक विच में सॼो ज़रखेज़ पट हो। इन ज़रखेज़ पटनि ते आर्यन बि कब्ज़ो हिते ई कयो ऐं उन खां पोइ जेके मुस्लमान हमले आवर आया मुग़लनि ताईं, उन्हनि जी बि सॼी आबादकारी इन्हनि ई पटनि में। इन वटां साइकी ॾिसो, धारे आबाद करण जी साइकी ॾिसो त उहो ज़रखेज़ पटनि ते अचे मुस्तकिल कब्ज़ो कंदो आहे। पोइ जॾहिं आर्या आया हिते, काको भेरूमल लिखे थो त सिंध में जेके आर्या आया उहो ईरान जे रस्ते सां आया, केच मखराणा जेको इहो बॉर्डर आहे ईरान जो, ऐं हिंदुस्तान में जेके आर्या आया उहे हिकिड़ा सूबे सरहद जे रस्ते सां आया, पख्तूनख्वा जे रस्ते सां आया ऐं ॿिया कश्मीर जे रस्ते सां आया। हिंदुस्तान में सूर्यवंशी ऐं चंद्रवंशी ॿिन्ही घराणनि जूं हुकूमतूं रहियूं आहिनि। सूर्यवंशी घराणो उहो जंहिंजो राम अवतार जे ख़्वाहिश, भगवान राम राजा हो इन घराणे जो। भगवान राम बिल्कुलु साॻी साइकी आहे जेका तव्हांखे नज़र ईंदी रोमन एम्पायर जी छावणियूं क़ाइमु कयूं अचे लंडन में ऐं जर्मन जे शहरनि में। ईअं जॾहिं भगवान राम जे वक़्त में पहिरियों जॾहिं आर्या हिते आया त इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, ज़रखेज़ पटनि ते कब्ज़ो करण खां पोइ इहा कॉमन साइकी आहे धारे आबाद करण जी। ज़रखेज़ पटनि ते कब्ज़े करण खां पोइ हिते जेका मक़ामी आबादी दरावड़ उनखे जेका लतूं हणी कढी छॾियूं, पट पट खसी वरितऊं उन्हनि खां, धरती खसी। मां जे अर्ज़ु कयो आहे ॻोड़े आबादकार ईंदो आहे हुन ते पैदावारी वसीलनि ते कब्ज़ो कंदो आहे, सभ खां पहिरियों धरती खसींदो मक़ामी माण्हुनि खां, साइकी आहे धारे आबादकार। त दरावड़नि खे कढी झंगलनि में हलिया, हुन झंग हूंदा चोग। पोइ दरावड़ छा कंदा अथनि, जा जेके बि वापारी काफ़िला गुज़रंदा ज़ाहिर खे
गुज़रणो त पए पियो न, उतां रस्ता ठाहे जंगनि मां पंहिंजा जेके वापारी काफ़िला गुज़रंदा हुआ उन्हनि काफ़िलनि खे लुटींदा, इन जा माण्हू क़तल करे छॾींदा। ऐं एतिरी शदीद नफ़रत कंदा आर्यनि खां जो उन जा लाश टुकर टुकर गतरा गतरा करे उछले छॾींदा, जंहिंजे करे आर्यनि उनखे राक्षस या मासूखोर कोठियो। समझो था, इहा हिकिड़ी हिस्ट्री आहे। पोइ जॾहिं जे वापारी काफ़िला गैर महफ़ूज़ थिया त भॻवान राम जे दौर में उनजे भाउ हिते मथुरा जो शहर आबाद करायो, इहो जंग कटे। मथुरा जेको भॻवान कृष्ण जो जनम भूमि आहे, मथुरा जो शहर आबाद कयो, जिते हुन फौजी छावनी क़ाइमु कई। उन्हनि वापारी काफ़िलनि खे तहफ़ुज़ ॾियण जे लाइ त जीअं हुन ते हमला न थियनि। फौजी छावनी जे करे जॾहिं हुनखे तहफ़ुज़ मिलियो त पोइ उते जेका आहे सो जेके वापारी माण्हू हुननि कोठियूं अचे क़ाइमु कयूं, उहा मुख्य शहर बणिजी वियो। ही बिल्कुलु साॻी हिस्ट्री आहे त जिते रोमन एम्पायर्स पंहिंजूं छावणियूं क़ाइमु करे ऐं उते पंहिंजी आबादकारी कई ऐं उते जेका आहे सो पंहिंजे वापारी कोठियुनि खे तरक़ी ॾियारी, उहे शहर अॼु बि जेको आहे सो या त कैपिटल बणिजी विया या जेकॾहिं कैपिटल न बणिया तिजारती कैपिटल ज़रूर बणिजी विया। कॉलोनाइज़ेशन जॾहिं थींदी आहे, हिकु त ज़रखेज़ पट उन्हनि ते धारियो आबादकार कब्ज़ो कंदो आहे, ॿियो इहो कंदो आहे त जेके बि शहर आबाद कंदो आहे उते पंहिंजूं फ़ौजियूं छावणियूं क़ाइमु कंदो आहे। ऐं टी ॻाल्हि इहा कंदो आहे त तिजारती मर्कज़ उन्हनि शहरनि ॾे मुंतक़िल कंदो आहे। हिकिड़ी शइ ज़हन में रखी छॾियो मिठा, मूंखे उन्हनि दोस्तनि सां बि ॻाल्हाइणो आहे तव्हांजे मार्फत जेके इनकलाब खे ॾाढो जेका आहे सो रोमांटिक अंदाज़ में था वठनि। नारेबाज़ी, हुल्लड़बाज़ी, बसि न वेंदे काॾे वेंदे बसि दसियो पियो आहे, हिकिड़ी ॾाढी टिपिकल वार आहे। इहा शइ सम्झी छॾियो त रोमन एम्पायर हुजे, कबल मसीह जी आर्यन एम्पायर हुजे, या अॼु जी जदीद दौर जी पंजाबी एम्पायर हुजे, वार जो तरीक़ो साॻियो हूंदो आहे, धारे आबाद करण जी नफ़्सियात साॻी हूंदी आहे, शहरनि ते कब्ज़ा करण जा तरीक़ा साॻिया हूंदा आहिनि, पैदावारी वसीलनि जो कंट्रोल वठण जा तरीक़ा साॻिया हूंदा आहिनि। अॻे इहो हो त ज़रखेज़ पट खपंदा हुआ, हाणे इहो आहे त सनअती शहर खपनि। ऐं तव्हांजे जंहिं पने अकल में छावणी ठही आहे न, ठीकु आहे मञूं था घणी ज़रखेज़ ज़मीन न हूंदी हिते, पर तव्हांखे ख़बर न आहे त तव्हांजे केस जा सभु ज़ख़ीरा हिते आहिनि। इहा छावणी बेमाना न ठही आहे, इहा छावणी पैदावारी वसीलनि जो कंट्रोल वठण लाइ ठही आहे। ऐं इहा बि कामन साइकी आहे, इहा बि कामन साइकी आहे त जॾहिं छावणियूं क़ाइमु कंदो आहे त आबादकारी बि पंहिंजी कंदो आहे। छावणी जी चौगट पंजाबी ॻोठनि तव्हांखे हुते घिरण जी बि इजाज़त कोन्हे। तव्हां जेकॾहिं सिंधु देश आज़ाद बि कराए था वञो त इहे इलाइक़ा ऐं इहे पैदावारी वसीला उहे मुस्तक़िल पंहिंजे कब्ज़े में रखण था चाहिनि। इहे तव्हांखे हासिल करणु आहे, नंढी जंग न आहे। अलाए तव्हांजे दिमाग़ में छा आहे, अलाए छा था सम्झो तव्हां, अक जी माखी या बनाराणी लाइ वठंदव छा? वॾी मनसूबाबंदीअ सां कमु थो थिए मिठा। तव्हांजे गैस जा समूरा ज़ख़ीरा छावणियूं क़ाइमु करे आबादकारी करे इन सॼे इलाइक़े में हिते सॼो इंडस्ट्रियल ज़ोन इहो सॼो जेका तव्हां खां खसियो वेंदो। इन सॼी साइकोलॉजिकल वार खे आर्यन एम्पायर खां वठी रोमन एम्पायर ते, रोमन एम्पायर खां वठी पंजाबी एम्पायर ते सम्झणो पवंदो तव्हांखे। आर्यन एम्पायर त उहो दौर हो जंहिं दौर में कॉलोनाइज़ेशन जी का बि नज़रियाती फ़िलासफ़ी कोन्हे। असल में नज़रियाती फ़िलासफ़ी ठहंदी उन्हनि बुनियादनि ते आहे जेके तारीख़ जे अंदरि शयूं अमल में अचनि, प्रैक्टिस में। कॉलोनाइज़ेशन जी सभ खां पहिरियों जेका नज़रियाती
थीसिस ॾिनी बदना में ज़माना जंहिंखे चवंदा आहिनि मेकियावली इटालियन उन पंहिंजी किताब द प्रिंस में ॾिनी। द प्रिंस में हुन इहो लिखियो तव्हांखे जेकॾहिं कंहिं बि इलाइक़े ते मुस्तकिल कब्ज़ो करणो गैर मुस्तकिल न गैर मुस्तकिल त इहो आहे त पंहिंजी हुकूमत क़ाइमु कयो उते रूल कयो जेसि तरह हुकूमत हले थी ओतिरो खाओ पियो जॾहिं हुकूमत ख़तमु थी हले अचो पर जेकॾहिं उहे इलाइक़ा तव्हांखे मुस्तकिल पंहिंजे कब्ज़े में करणा आहिनि मुस्तकिल कब्ज़ो खपे कंहिं इलाइक़नि जो त उते पंहिंजा माण्हू आबाद कयो कानून ठाहियो जेतिरी आबादी पंहिंजी मुंतकिल करे सघो था हुननि इलाइक़नि में मुंतकिल कयो छो जो जेतिरी तव्हांजी आबादकारी थींदी ओतिरो हुननि इलाइक़नि जो कंट्रोल तव्हांजे हथ में ईंदो। पहिरियों स्टेप इहो आहे त तव्हां पंहिंजा माण्हू हुननि इलाइक़नि में आबाद कयो। मैकियावली जेको ॿियो स्टेप ॾिनो उहो स्टेप इहो ॾिनई त ॿिए स्टेप में जेकॾहिं ताक़तवर आहियो त मक़ामी आबादीअ खे लॾायो अथऊं जेकॾहिं लॾाए नथा सघो त मारियो। तव्हांजे इलाइक़नि जेका बि कानूनाइज़ेशन थिए थी महाजर त आयो न त जे कब्ज़ो कयो कराचीअ ते वधीक राब्ता हुन जा टुटी विया पर हीअ जेका मुस्तकिल आबादी पंजाबी ऐं पठाण जी शिकिल में तव्हां मुंतकिल थिए थी ऐं उन खां पोइ हिकिड़ो मूंखे फ़ोन करे चयो त मां नालो नथो खणा हुनजो मूंखे फ़ोन करे चवाई त जेकॾहिं तव्हां घणी घणी था कयो क़ौम परस्त आहे ई न सियासी दुनिया जो माण्हू उन 2010 वारी ॿोॾि विसरी वियो छा जेकॾहिं ॿीहर ॿोड़ियूं तव्हांखे त पोइ मूं चयोमांसि त दरिया में पाणी हूंदो त ॿोड़ींदो न हूंदो त भला बाल्टियूं भरे हारींदव छा असांजे मथां 2010 में त बेतहाशा पाणी अची उन करे ॿोड़ियो हाणे पाणी ईंदो त ॿोड़ींदव भला हिकिड़ी शइ ज़हन में रखो 2010 वांगुरु वरी बि जॾहिं बि दरिया में पाणी आयो तव्हांखे ईअं ई ॿोड़ींदा छो जो हे मेकावलीअ जे फ़लसफ़े ते मुकमिल अमल था कनि पहिरियों आबादकारी कयो पोइ लॾायो जे न लॾनि त मारियो मारण जो सवलो तरीक़ो आहे त दरिया जा बंदि भञे इहो ज़हननि में रखिजो। ही जेके कलमकार मां जेको शुरूअ में रड़ियूं कढिया आहिनि त असांजा कलमकार जेको नथा सम्झनि ॻाल्हि खे अंदरि छा थो पचे कुझु सम्झनि छो जो जेतिरी तव्हांजी आबादी मरंदी ओतिरो तव्हांजो धरतीअ ते कंट्रोल कमज़ोर थींदो जेतिरी तव्हांजी आबादी मरंदी तव्हांजो धरतीअ ते कंट्रोल कमज़ोर थींदो ऐं जेतिरी आबादी हुननि जी वधंदी ओतिरो धरतीअ ते मुस्तकिल कब्ज़ो थींदो हुननि जो वार इहा थी हले पई सियासी ऐवाननि में वेही करे बेमकियो वारा त बेवकूफ़ आहिनि असेंबलियुनि ते जहिड़ो कयूं वेठा आहिनि मां सदाई चवंदो आहियां बाबा जहिड़ो त पैदावारी वसीलनि जो आहे इहे खसिजी आहे त असेंबलियूं सभु ख़तमु थी वञे कुझु न हुनजो वजूद ई न हूंदो कुर्सियुनि ते वेठा वेठो बेवकूफ़ आहे जेका मेकियावल 1512 में हिन किताब लिखियो हो सॼा रोमन एम्पायर जा तजुर्बा हुन में खणी पंहिंजे शहज़ादे खे इहे मशवरा ॾिनाई त कीअं ॿियनि इलाइक़नि ते कब्ज़े करण जा गुर कहिड़ा आहिनि 1512 में इहो किताब आयो इन जी प्रैक्टिकल इम्प्लीमेंटेशन 1513 में अमेरिका ते थी। मां भायां थो त 1513 में स्पेनिश आया ऐं सभ खां पहिरें अमेरिका में कॉलोनाइज़ेशन स्पेन वारनि शुरू कई उन खां पोइ 1523 में फ्रांस आई ठीकु आहे 1523 में फ्रांस आई उन जे कॉलोनाइज़ेशन कई उते पंहिंजा माण्हू वठी आयो आबादी जा बाक़ी प्रैक्टिकल इम्प्लीमेंटेशन थी मैकावले जे फ़लसफ़े जे अमेरिका में पहिरियों स्पेनिश कॉलोनाइज़ेशन कई पंहिंजा माण्हू अची आयो पोइ जेका आहे फ्रांस वारा आया उन्हनि अची कॉलोनाइज़ेशन कई ब्रिटिश आई 1583 में त उन्हनि वधीक मुनज़िम अंदाज़ में कॉलोनाइज़ेशन कई पहिरियों जेका यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ठही 1776 जो दौर आहे ॻाल्हि 13 स्टेट्स हुयूं जिन गॾिजी यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जो बुनियादु थियो 13 स्टेट्स उन खां पोइ जेको अमेरिका जो टियों प्रेसिडेंट हो थर्ड प्रेसिडेंट ऑफ अमेरिका उन थॉमस जेफरसन फ्रांस खां इलाइक़ा वरिता पैसा ॾेई ख़रीद कया ही उहो दौर हो जॾहिं अमेरिका में ईंदड़ समूरा सारे आबादकार पाण में गठजोड़ करे रहिया मुतहद थी रहिया इतिहाद करे रहिया स्पेन फ्रांस इंग्लैंड इन्हनि जो आबादकार पाण में कंप्रोमाइज़ ते लही आहे जेसिताईं पाण में विढ़नि पिया तेसिताईं त ठीकु हो हिक ॿिए कोटनि पिया कॉलोनाइज़ेशन करण लाइ पर हिकिड़ी स्टेज अहिड़ी आई जिते हू पाण में हुननि ठाह कयो ऐं फ्रेंच वारनि जेको आहे हुननि खे चयो त बाबा ठीकु आहे ही इलाइक़ा असां तव्हांखे जेतिरा पैसा ॾियो असांखे थॉमस जेफरसन उहे फर्म माना ही मुआइदो थियो त हाणे स्पेनिश खे बि असां क़बूल था कयूं फ्रेंच खे बि क़बूल था कयूं आबादकार खे बरतानिया आबादकार त उहो ई पावर हो हाणे असीं पाण में ठाह था कयूं
जॾहिं आबादकार पाण में ठाह कंदा आहिनि त ॻोल्हे जो रुख मक़ामी आबादीअ ॾे थींदो। इहा शइ ज़हन में रखो त जॾहिं ॿाहिरियां ईंदड़ आबादकार पाण में ठाह कंदा आहिनि त ॻोल्हे जो रुख मक़ामी आबादीअ ॾे थींदो आहे। तव्हां वटि बि हिन महिल ताईं बचत इन जे करे आहे जो पठान ऐं मुहाजर पाण में विढ़ियो पियो आहे, पंजाबी ऐं पठान पाण में विढ़ियो पियो आहे, को बर्मी, को ईरानी, को बंगाली, को अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं मख़लूकूं हिते आहिनि जंहिं इहो आबादकार पाण में ठही वियो। ॻोल्हे जो रुख तव्हां ॾे हूंदो। फ्रांस खां त परचेज़ कयो हिननि, मक़ामी आबादकार खां परचेज़ न कंदा आहिनि। पोइ जेका बि कानूनाइज़ेशन थी मक़ामी आबादकार खां वञनि, मक़ामी आबादीअ खां वञनि, जेका आहे सो इलाइक़ा खसिया। तव्हांजे सिंध में धारियो आबादकार ईअं कंदो आहे, पहिरियों मुआइदा कंदो आहे। मां पंहिंजे हुक्मराननि खे बि हथ ॿधी अर्ज़ु थो कयां, पीपुल्स पार्टी वारनि हुक्मराननि खे अर्ज़ु थो कयां, मुंहिंजो कमु निशानदेही करणु, मुंहिंजो कंहिंसां को जहिड़ो ई कोन्हे। पहिरियों वाइदा कंदा आहिनि, पोइ कानून साज़ी थींदी आहे। अमेरिका में बि ईअं ई थियो। पहिरियों मक़ामी आबादीअ सां मुआइदा कयूं, पोइ हुननि खे कानूनी शिकिल ॾिनऊं, कानून साज़ी। पहिरियों पीपुल्स पार्टी वारनि सां खुफ़िया मुआइदा था थियनि, पोइ कानून साज़ी थी थिए। पोइ हुनजो नतीजो छा निकितो उहो ॿुधायां थो तव्हांखे। मतां मुंहिंजा देश जा हुक्मरान जेके वेठा आहिनि कुर्सियुनि ते उहे बि सम्झी वञनि। अमेरिका जो 7हों सदर एंड्रयू जैक्सन 1838 खां 1837 ताईं 8 साल हुकूमत में रहियो, पावर में रहियो। एंड्रयू जैक्सन 8 सालनि में मक़ामी आबादी सां 94 मुआइदा कया, 94 हिकिड़ो मुआइदो कंदो, हुनखे कानूनी शिकिल ईंदो, हे इलाइक़ो ॾियो, वरी ॿियो मुआइदो कंदो, हाणे हे इलाइक़ो ॾियो, वरी टियों मुआइदो कंदो, हे इलाइक़ो बि ॾियो, चोथों मुआइदो कंदा, कीअं 8 सालनि में 94। ऐं हर मुआइदे में हुनखां इलाइक़ा वरितई। पोइ आख़िर में हिकिड़ो वञी कबीलो बचो, ॿिया सभु माराए छॾियईं। हिकिड़ी मां तव्हांखे हिते शइ पॉइंट आउट कंदो हलां, इन जेको असां हिन में आहियूं त असां 5 करोड़ सिंधी आहियूं, धारियो बि आहे 5 करोड़ जे फिगर। 1700 जो दौर, 1400 1500 जो दौर, 14वीं सदी 15वीं 16वीं सदी, जॾहिं धारियो आबादकार अमेरिका में दाख़िल थियो। 1513 1523 1583 16वीं सदीअ जे दौर, जॾहिं आबादी दुनिया में तमामु घणी छिड़ी, जॾहिं आबादी जो दॿा घणो न हो दुनिया में, उन वक़्तु बि अमेरिका में 2.5 करोड़ आबादी मक़ामी। इहो ॿुधाए छॾियां था, जेके कैलकुलेशन्स आयूं आहिनि 2.5 खां 3 करोड़ आबादी पूरे खंड में। ऐं जॾहिं यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका क़ाइमु थी, 13 स्टेट्स, उन वक़्त में धारे आबादकार जिन USA क़ाइमु कयो, उन्हनि जी आबादी 27 लख हुई ऐं मक़ामी आबादी 10 लख हुई। जे सॼी आबादी मारे आया, पोइ 10 लख ऐं 27 लख जो रेशो हुयो। इन 27 लख आबादी 10 लखनि खां 94 मुआइदा करे इलाइक़ा बि वताए मारियईं। पहिरियों कानूनाइज़ेशन कयो, पोइ लॾायो, जे लड़नि नथा त मारियो। पोइ आख़िर में 94 मुआइदा, आख़िर में हिकिड़ो कबीलो वञी बचो मक़ामी माण्हुनि जो, जंहिंखे चिरोकी कबीलो चवंदा। रेड इंडियन हिननि नालो ॾिनो, हुनजा पंहिंजा मक़ामी नाला त ॿिया कबीला, चिरोकी कबीलो। हुनखे एंड्रयू जैक्सन इहो चयो त असांखे हीउ इलाइक़ो तव्हां वारो खपे। ऑर्डर कयनि, मुआइदो वाइदो छा जो, असांखे हिते डेवलपमेंट्स करणियूं, असांखे इहो इलाइक़ो खपे, तव्हां इलाइक़ो ख़ाली करे हलिया वञो। हुन चयो था काॾे वञो, चई एप्लाचिन माउंटेन जेको आहे हिन जे पोयों हलिया वञो, अॻियों बि न रहो माउंटेन। केॾे असां कॾहिं विया ई न आहियूं, अलाए छा आहे, चई जेको बि हलिया वञो, न वेंदो त मारींदासीं। हिकिड़ी स्टेज हूंदी आहे कानूनाइज़ेशन कंदा आहिनि, ॿी स्टेज हूंदी आहे मुआइदा कंदा आहिनि, टी स्टेज हूंदी आहे ऑर्डर हलाईंदा आहिनि, ज़ुल्फ़कार आबाद ठाहिणी आहे लॾे वञो, ज़ुल्फ़कार आबाद ठाहिणी आहे लॾे वञो, जे चिरोकी कबीले खे हुकुम थियो त लॾे वञो, एप्लाचिन माउंटेन जे पोयों हलिया। 300 जज़ीरा आहिनि भाऊ समुंड जे अंदरि, साहिली आबादी, मूंखे जेका कैलकुलेशन मिली आहे 30 लख आबादी आहे। जज़ीरनि खे मिलाए साफ़ अदी दुनिया खे बि ख़बर नथी पए त जज़ीरनि जी आबादी सां छा थो थिए। ऑर्डर इहो आहे असांखे ज़ुल्फ़कार आबाद ठाहिणी आहे, तव्हां लॾे वञो। तव्हां हुन स्टेज ते पहुचाओ जंहिं स्टेज ते अमेरिका में चिरोकी कबीलो एप्लाचिन माउंटेन ते हलिया विया वीचारा, अधूं घणी आबादी त मरी वई जबल क्रॉस कंदे, बाक़ी जेके बचाए ॾे गरक थी विया। पोइ जॾहिं हीअ सभु गरक थी विया, पोइ आख़िर में अमेरिका जी जमहूरी हुकूमतुनि सलाम हुनजा यादगार क़ाइमु कया। वॾो ज़ुल्म थियो हिन आबादीअ सां, वॾो कहर थियो, हुनजा यादगार क़ाइमु करे हुननि ते जेका आहे अञा ताईं रोईंदा आहिनि। वञी हिकिड़े ॾींहुं तव्हां सां बि इहो असरु थींदा, तव्हांजा यादगार क़ाइमु करे हुननि ते इहे आबादकार रोईंदा। सिंध जे अंदरि धारी आबादकारी जी तारीख़ त तमामु घणी पुराणी आहे। जीअं मां चयुमि चए बाज़ाब्ता आबादकारी त आर्यन शुरू दराड़ नस्लनि खे जीअं कामन साइकी थींदी आहे, नफ़ियात थींदी आहे हिन जी धारे आबादकार जी, दराड़ नस्ल खे ॾहें ऋण पठनि में उछली छॾियूं आहिनि, रेगिस्तान थराए साराउनि में
सभु ज़रखेज़ पट पंहिंजे कंट्रोल में करे वेही ऐं उन शहरनि ते कब्ज़ो थींदो हमेशह ज़रखेज़ जीअं मां तव्हांखे चयो त आर्यन खां वठी मुग़लनि ताईं हिंदुस्तान में जेको बि आबादकार आहे हुनजो टारगेट यूपी हो छो यूपी गंगा ऐं जमुना जे विच जो ज़रखेज़ इलाइक़ो सॼोसि हुन वक़्त में हिते बि मोहन जो दड़ो त तहज़ीब जे लिहाज़ खां तमामु आला ऐं अरफा रहियो आहे पर सिंध जी कैपिटल सदाईं सेवण रहियो सिकंदर मक़दूनीअ जॾहिं बि सिंध ते हमलो कयो हुन वक़्त में बि सिंध जी कैपिटल सेवण ते आयो ऐं आर्यन बि इहो ई इलाइक़ो कब्ज़े में कयो हेॾा ईरान खां लथा ऐं रनीकोट जो क़िलो बि इन्हनि इलाइक़नि में ठहियल इन मथां इहो अंदाज़ो लॻायो त इन इलाइक़े ते घणो ज़ोर हो हमलियावरनि जो इन करे रनीकोट जो क़िलो बि हिते ई ठहियो सेवण जो क़िलो बि हिते ई आहे त आर्या दौर में सेवण शहर जी अहमियत नज़र थी अचे असांखे दरिया जे किनारे ते पियो ऐं इहो इलाइक़ो सॼो हिन जी तारीख़ ते मां घणो ॻाल्हाईंदुमि त ड्रेग थी वेंदी पर थोड़नि लफ़्ज़नि में मां तव्हांखे ॿुधायां त सिंध जे तारीख़ में हिकिड़ो इलाइक़ो आहे बाग़बान उनजी तमामु वॾी इक़्तिसादी अहमियत रही आहे पूरे सिंध जे तारीख़ जे अंदरि वॾी इक़्तिसादी अहमियत वारो इलाइक़ो रहियो आहे इहो इलाइक़ो सॼो बाग़बान जो इलाइक़ो सेवण सरकार सां मुतसिल रहियो उन करे हिन ज़रखेज़ इलाइक़े ते घणो ज़ोर हो आर्यन जॾहिं पोइ त आर्या नसुल हिते जेको आहे सो ज़म थी आहे हिन धरती जो हिसो थी आहे दराड़ नसुल ते अञा रेगिस्ताननि में था फिरनि पिया कूली बि लही हाणे उते बि हुनखे रहण नथा ॾियनि लाश कयो लॾाइण जा तरीक़ा आहिनि तीअं त लॼे थो सो इहो इलाइक़ो सॼो आर्यन कंट्रोल में जीअं हिंदुस्तान जो यूपी वारो इलाइक़ो तीअं सिंध जो इहो सेविस्तान थोरो जेकॾहिं तारीख़ ते मुख़्तसिर ॻाल्हाइजे त सेविस्तान सेवण खे चवंदा आहिनि पर एक्चुअल मिर्ज़ा कलीच बि इहो लिखियो आहे त सेविस्तान सेवण पर सेविस्तान जेको आहे सो लसबेले खां वठी सेवण ताईं सॼे इलाइक़े खे चवंदा काको भेरूमल बि इहो थो लिखे ऐं असांजो मिर्ज़ा कलीच बि इहो थो लिखे त आर्यन कब्ज़ो सेविस्तान ते कयो ऐं ईरान खां न इन रस्ते खां इहो सॼो इम्पोर्टेंट रहियो आहे खितो तमामु घणो आर्या तौर में आर्यन खां पोइ हिते आबादकारी जेका थी उहा अर्बन कई जेको तारीख़ जे अंदरि मिले थो सिकंदर मक़दूनी त लुटफुर करे हलियो घणा माण्हू आबाद था करे पर उहो घणो अर्बन बि का घणी आबादकारी न कई उन खां पोइ मुग़ल आया अरगोन आया उन्हनि आबादकारी कई उन खां पोइ जेको अरगोन ऐं तुरखान जो ऐं मुग़लनि जो दौर थो मिले इन में बि का घणी आबादकारी थी आहे पर घणी कोन थी आहे बाक़ी जेके इहे काबली पठाणा कंधारी इहे त हितां ईअं हूंदा बसि पैसो खणी हलिया कुझु आबादकारी कई हिननि अपर सिंधे पर जेका वॾे में वॾी आबादकारी थी सिंध जे अंदरि उहा हिकिड़ी आर्या दौर में थी वॾे में वॾी आबादकारी जंहिंमें मक़ामी आबादीअ जा बुनियाद ई लोड़े छॾियऊं दराड़ नसुल खे ई कढी छॾियऊं ऐं ॿी आबादकारी हिन दौर में थी आहे वॾे में वॾी जंहिं सिंध जी डेमोग्राफी तब्दील करे छॾी 1947 में 4 लख आबादी कराचीअ जी जेका लद पलाण खां पोइ मुहाजिर लद पलाण खां पोइ 10 लख थी वई 1941 में 4 लख समथिंग रिकॉर्ड थी थिए 1951 में 10 लख रिकॉर्ड थी थिए डबल खां मथे हली वई ॿी आबादकारी पंजाबियुनि जी थी वञुनि ठहण खां पोइ जंहिं बदीन ज़िले जी डेमोग्राफी चेंज करे छॾी डबल थी वई आबादी बदीन जी 1951 ऐं 1961 जी आदमशुमारीअ में इहो फ़र्क़ु पियो वञुनि ठहण जे करे
त सिंध में हिकिड़ी त आबादकारी आई माइग्रेशन जेका थी इंडिया खां उहा जीअं कराची जी डेमोग्राफी चेंज कई। ॿी आबादकारी थी पंजाबी जी जेका वञण ठहण खां पोइ आई हिते। पंजाबी आबादकारी ॾिठो वञे त अंग्रेज दौर खां ई शुरू थी। 1932 में अंग्रेजनि जा लादला हुआ पंजाबी, अंग्रेज फौज जा सिपाही जा। अंग्रेजनि जे रूल खे हिते मज़बूत करण में तमामु वॾो रोल अदा कयो हो पंजाब आर्मीअ। न करे अंग्रेज सदाई उन्हनि खे जेका आहे सो अहमियत ॾींदो, ॿियनि क़ौमुनि ते फ़ोकियत ॾींदो। 1932 में जॾहिं हिते सखर बैराज ठही त उन जूं ज़मीनूं अंग्रेजनि पंजाबियुनि खे ॾिनियूं। इहा पहिरीं आबादकारी जेका सिंध में थी। उन खां पोइ चवंदा आहिनि न त जॾहिं शींहं जे नंढे शींहं जे वात खे खून जो चस्को लॻे, माउ जे खीर मुथण में मज़ो न ईंदो आहे। पंजाब खे जॾहिं सिंध जी ज़ख़े ज़मीन जो चस्को लॻो त पोइ उहो चस्को वधंदो ई वियो त अञा वधी। 1942 में हुर तारीख़ शुरू थी, बग़ावत थी। उनखे कुचण लाइ पंजाब आर्मीअ खे हिते मोकिलियो वियो ऐं पंजाब आर्मी हुरनि खे मारियो बि, कुचलियो बि, भॼायो बि, डिस्प्लेस कयूं उनखे सांगड़ मां, उन्हनि जे घरनि ते, उन्हनि जी ज़मीननि ते, उन जी मिल्कियतुनि ते कब्ज़ा बि कयूं। उन वक़्त में जेके उन्हनि जूं मिल्कियतूं हिननि कब्ज़े में कयूं, अंग्रेज उन्हनि खे जेका आहे इनाम तौरु ॾेई छॾियूं। वॾे पैमाने ते पंजाबी फ़ौज जा माण्हू, सूबेदार ऐं नायक ऐं जमादार ऐं सिपाही हिते आबाद थिया। उनखे ज़मीना मिलियूं, जॻहूं मिलियूं। मेजर ऐं कर्नल्स उन्हनि खे त वॾा वॾा खिता मिलिया। ॿियो बाज़ाब्ता जहिड़ो अनौ शुरू थियो जॾहिं पाकिस्तान ठहियो। पाकिस्तान ठहण खां पोइ गुडू बैराज ऐं कोटड़ी बैराज प्रोजेक्ट्स आया। कोटड़ी बैराज मां भया इन अरसे में मुकमिल थियो हो, मूंखे सम्झ यादि नथो अचे। ऐं गुडू बैराज ते बि कमु हले पियो ॻाल्हि पर सन मां न कढी सघियो आहियां, हिन लाइ माज़रत थो कयां। पर जेके फिगर्स मूं कढियूं, एम एच पंवर जीएम सैद ते एक्चुअल मज़मून लिखियो हुन जेको सिंध क्वार्टरली में छपियो। एम एच पंवर जेका कैलकुलेशन ॾिनी आहे गुडू ऐं कोटड़ी बैराज जी ज़मीन, गुडू ऐं कोटड़ी बैराज ठहण खां पोइ जेका ज़मीन सैराब थींदी ज़रख़े ज़मीन, उन जूं फिगर्स एम एच पंवर ॾिनियूं आहिनि। एग्रीकल्चर स्टोर सिंध जो पहिरियों एग्रीकल्चर स्टोर 1.4 मिलियन एकर्स। 1.4 मिलियन एकर्स खे जेकॾहिं मां सोली सिंधीअ में तर्जुमो कयां त 1.5 करोड़ एकड़ थी थिए ज़मीन। 1.5 करोड़ एकड़ ज़मीन अहिड़ी हुई जेका कोटड़ी ऐं गुडू बैराज ठहण खां पोइ तव्हांखे ज़मीन ताईं पाणी न पियो पहुचे, उन ताईं पाणी पहुचो आहे तव्हांखे तयारु थी मिले, ज़रख़ीर हाणे पोखियो वञे। मसइलो उहो ई हो त पैदावार जा ज़रिया वसीला घणा, आबादी कोन्हे। मसइलो वरी बि तव्हांजे साम्हूं इहो त न सॼी 1.5 करोड़ एकड़ ज़मीन खे खणण जे लाइ आबादी कोन हुई। उन करे पंजाब प्लान कयो त तव्हां वटि आबादी कोन्हे त असां माण्हू था न ई ॻाल्हि सम्झ। तव्हां वटि जेकॾहिं आबादी कोन्हे त हिन ज़मीन खे खणण लाइ असां पंहिंजा माण्हू था ॾियूं, उन्हनि खे अलाट कयो ज़मीन इहा असांखे ॾियो, असांजे माण्हुनि खे पंजाबियुनि खे आबाद कयो न इलाइक़नि। जेका शइ सिंध जे असेंबली में वेठल मेंबरनि खे क़बूल न, जेका शइ जीएम सैद खे बि क़बूल न, उन वक़्त में जीएम सैद बि सिंध असेंबली में मौजूदु हो, मिनिस्टर बि हो। हिकिड़ी एग्रीकल्चर कमेटी फॉर्म कई हुई जंहिंमें जीएम सैद बि हो, ॿिया बि कुझु मेंबर्स हुया। उन जाइज़ो वरितो त 1.5 करोड़ एकड़ ज़मीन जेका सिंध खे 2 बैराजनि मां मिलंदी, इन ज़मीन खे कहिड़े नमूने सां यूटिलाइज़ कजे। छो जो ॿियो त कुझु कोन हो, कामरेड हैदर बख्श जतो ई तहरीक तमामु घणी फाल हुई ऐं उहा इन जी मुखालफ़त पई करे त पंजाबी खे इहा ज़मीन न मिले, सिंधी हारीअ खे मिले। पोइ हिननि जेका आहे सो उहा कमेटी ठही, हुन में जीएम सैद एम एच पंवर ॿुधाए थो त मुंहिंजो जीएम सैद सां दू बदू हुन में डिस्कशन थी न थिए ऐं जीएम सैद जी कोशिशि आहे त पंजाबी खे 1 एकड़ ज़मीन बि न आहे ॾियणी। हिननि माण्हुनि जो रोल आहे यार, हिन माण्हुनि पंहिंजे धरती जे तहफ़ुज़ लाइ हर क़िस्म जी चाखोड़ कई आहे शुरूअ खां वठी। एम एच पंवर लिखे थो त जीएम सैद जो त मूंखे पंजाब खे 1 एकड़ ज़मीन बि न आहे ॾियणी, मूंखे प्लान करे ॾे त असां इहा ज़मीन कीअं कल्टीवेट न कंदासीं त पंजाबी ज़ोरी खणी वेंदासीं। या 1.5 करोड़ एकड़ ज़मीन मूंखे कल्टीवेट करे आबाद करे ॾे। पोइ एम एच पंवर कैलकुलेशन करे ॿुधाए त साईं जेकॾहिं असां ट्रैक्टर घुराए हिन खे मैकनाइज़ कयूं ऐं फार्मिंग कयूं ऐं ट्रैक्टर जे वसीले आबाद कयूं, खेत मज़दूर हथु करे खेत हारीअ जे बजाए, त असां 1.5 करोड़ ज़मीन ट्रैक्टर ते आबाद करे सघूं था।
जीएम से जो सुठी का कैलकुलेशन करे दी केतरा ट्रैक्टर्स खपन उन वक्त में एमएच पावर 3000 ट्रैक्टर जो तखमीनो लगायो 7 सालन जो प्रोजेक्ट हो 7 सालन में वर्कशॉप्स कायम करने हूं ट्रैक्टर खरीद करना ट्रैक्टर्स ऑपरेट करने लाइ माण्हू तैयार करना वर्कशॉप्स के अंदर 7 सालन जे अंदर जेको है सो जेका जमीन हथ अचे उनके आस्ते आबाद करणो अल्लाह जी फज़ल ऐं करम सां एग्रीकल्चर कमेटी अञा अमल में मस आई साल सवा कम की वञूं ठहण खां पोइ सभु फंड्स मंजूर थी विया वर्कशॉपूं बंदि थी वियूं नाले में हुयूं पर फंड्स कोन ऐं उहा ज़मीन आस्ते 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 कुझु तरबेला मां तड़ियऊं तरबेला डैम ठाहिण जे नाले में कुझु तरबेला मां माण्हू तड़ियऊं उन्हनि खे अलाट थी कुझु आस्ते आस्ते पंजाबियुनि खे अलाट थी तव्हां पंहिंजे धरतीअ जी कॾहिं संभाल ई न कई आहे यार आबादी तव्हां वटि कोन्हे वसीला घणा आहिनि पोइ जंहिंखे अचे सो वञी कब्ज़ो करे 1.5 करोड़ एकड़ ज़मीन कब्ज़ो थी वई तव्हां मोमिननि खे का ख़बर ई कोन पई ऐं तव्हां वरी सर्वे कयो साफ़ ई आयो मां त यार घर में वेठो आहियां मलंग मूंखे वरी बि पुठी ठपियो जो मां एतिरी इंफॉर्मेशन रखां थो तव्हां वञी सर्वे कयो त महाराजपुर खां वठी वेंदे गोलाट जे ताईं चक ठहियल आहिनि पंजाबियुनि जो ॻोठनि जो ॻोठ का ख़बर ई कोन्हे कंहिंखे छा थो कराची ते जहिड़ो कयूं था पर हिते बि क्यों पटनि जा पट वाला हरजी विया आहिनि यार केतिरी पंजाबी आबाद करे या मूंखे ख़बर न आहे का कल हा ही बेवकूफ़ आहिनि मुहाजिर इंतहाई बेवकूफ़ आहिनि छो जो हिननि खे हिकिड़ी शइ दिमाग़ में वेहिजे बेवकूफ़ न उर्दू ॿोली सुपीरियर ॿोलीअ लाइ मरनि था सॼो ॾींहुं बंदूक खणी वेठा आहिनि सिंधी न पढ़ाईंदासीं उर्दू पढ़ाईंदासीं हिते बि यूपी करे छॾियो अथऊं कराची खे बि यूपी करे ही जेको आबाद करायो ज़म थी वियो तव्हां ॿोली थो ॻाल्हाए तव्हां जहिड़ो ई नथो करे ॿोलीअ ते छो पंजाबी ॿोली सुपीरियर जो शिकारी न रही आहे कॾहिं सुपीरियर जो शिकार रही आहे उर्दू ॿोली हू हिते आयो 1932 में आयो हुन बि सिंधी सिखी अचे जेको हुर तारीख़ में अचे सेटल थियो सांगड़ में हुन बि सिंधी सिखी अचे जंहिं हिते चक ठाहिया ॻोठनि जा ॻोठ हुन बि सिंधी सिखी अचे हू तव्हां सिंधीअ ते जहिड़ो नथो करे पर मां यकीन सां नथो चई सघां त जॾहिं तव्हां क़ौमी आज़ादी जी जंग शुरू कंदव उन वक़्तु तव्हां सां गॾु बीहंदो या तव्हां सां विढ़ंदव इन आबादीअ जो रोल उन वक़्तु शुरू थींदो जॾहिं हुनखे ख़ौफ़ थींदो त हाणे सिंधु देश ठहे थो उन वक़्तु तव्हां सां गॾु बीहंदो सिंधी थिए थो या पंजाब सां गॾु थो छो जो हिन महिल ताईं मूंखे इहा ख़बर आहे त राजा परेद सिर्फ़ु ॼायो हिते पढ़ियो हिते खाधई हिते टुकर हितां जा अथसि पेट में ग्रेजुएशन यूनिवर्सिटी में कयईं पर जॾहिं वज़ीर आज़म थियो त पाण खे पोटो हारी सदाईंदो सिंधी कॾहिं बि न सदाई किथे न किथे हिननि जे साइकीअ में अञा पोटो हार वेठो आहे किथे न किथे जे साइकीअ में अञा पंजाब वेठो आहे अॼु त शायदि नथा विढ़नि तव्हां सां पर ज़रूरु विढ़ंदा जॾहिं तव्हां क़ौमी आज़ादी जी जंग शुरू कई इहा केतिरी आबादी हिन जी कैलकुलेशन तव्हां वञी कयो पंजाबी साइकीअ जो तयन त उन वक़्तु थींदो जॾहिं तव्हां बाज़ाब्ता सां तसादुम में ईंदो तव्हां सां गॾु बीहे या पंजाब सां गॾु बीहे पर इहा शइ ज़हन में रखण जी ज़रूरत आहे मुहाजिर ऐं पंजाबीअ जे मुहाजिर सां सिधो तसादुम थी थो पए असांजो पर पंजाबीअ सां नथो थिए उन जा कारण कहिड़ा आहिनि उन ते थोरो ॻाल्हायूं था हिकु इहो त पंजाब वटि जेका बि अथॉरिटी आहे सॼी मर्कज़ में पाण वटि रखियो वेठो सिंध असेंबलीअ में न गोड़ थो करे न विढ़े थो तव्हां सां मुहाजिर जो सॼो झेड़ो तव्हांजो सिंध असेंबलीअ में तव्हां सां सिधो दू बदू थिए थो छो जो हुनजो मर्कज़ में को बि कंट्रोल कोन्हे ॿी ॻाल्हि इहा आहे त मुहाजिर जी पंहिंजी पार्टी आहे हुनजो वोटर आहे हुनजी हथल इम्कान कोशिशि आहे जीअं आबादकार जी थींदी आहे साइकी ताकी हक़मियत मूंखे मिले मां चयो मान बाबा बशीर ख़ान हिकिड़ो दफ़ो मूंखे मोकिलियो हिननि सां ॻाल्हाइण जे लाइ 1999 जो दौर हो या 2000 जो दौर हो हिन जा चङा मुड़ुस डॉक्टर फारूक वेठो उते ज़िक्र निकितो इहा ई ॻाल्हि जो मां हुनखे चयो बाबा तव्हां खे असां जेकॾहिं सिंधी सम्झूं था
त असांखे एतिराज़ न आहे, भली तव्हां बि अची जेको आहे सो सिंध जी हुकूमत में भाङे भाईवार थियो, पर ॿिए शर्त हिकिड़ो आहे, शर्त इहो आहे त पूरी सिंध सां वफ़ादारियूं साबित कयो। जो तव्हां जॾहिं सिंध असेंबलीअ में था अचो त पूरी सिंध जा नुमाइंदा आहियो, सिर्फ़ु पंहिंजे इलाइक़े या पंहिंजे शहर कराची जा नुमाइंदा न आहियो। समूरी सिंध जे वसी तर मुफ़ादनि खे खणो, वसी तर मसइलनि खे खणो, सिंध सां पंहिंजी वफ़ादारियूं साबित कयो, को जहिड़ो ई कोन्हे। बाक़ी जेकॾहिं सिर्फ़ु पंहिंजे कम्यूनिटी जे मुफ़ादनि खे तहफ़ ॾिनो त पोइ त जहिड़ो थींदो। तव्हांजो असां हक़ हाकिमियत तस्लीम त कयूं भाऊ, पर हुन हक़ हाकिमियत कयूं, पोइ जेकॾहिं असां आर्यन वारी कार कयो, ईअं त कमु न थींदो न। सिंध सां वसी तर पैमाने ते पंहिंजी वफ़ादारियूं साबित कयो। असां त अरबन खे बि क़बूल कयो आहे सदाईं, असां त अरगोननि खे बि क़बूल कयो आहे, असां त सभिनी खे जेको आहे सो अखियुनि ते विहारियो आहे। जेको बि आबादकार आयो, मां त सदाईं इहो चवंदो आहियां त अरब जॾहिं असां में ज़म थी आहे त जीअं से लतीफ़ बणिजी आहे, असांजी क़ौमी सुञाणप बणिजी आहे, असांजी आइडेंटिफिकेशन बणिजी आहे, असांजो असासो थी आहे। तव्हां बि जेकॾहिं हक़ हाकिमियत चाहियो था त अहिड़ियूं वफ़ादारियूं साबित कयो सिंध सां जहिड़ियूं लतीफ़ ऐं जीएम सां त कयूं। ॻाल्हि ख़तमु। त हिननि खे पंहिंजी हिकिड़ी पार्टी आहे, हिननि खे पंहिंजी हिकिड़ी वोट बैंक आहे, सदाईं जहिड़ो कंदा असांखे अख़्तियार ॾियो। पंजाबी जेको बि सेटलर आहे हिते, उहो विज़िबल इनजे करे न आहे छो जो न उहो पंहिंजी अलॻि वोट बैंक थो रखे, न अलॻि पार्टी थो रखे, उहो वोटर बि तव्हांजो आहे, वोट बि पीपुल्स पार्टीअ खे कंदो आहे, न असेंबली अंदरि अचे को जहिड़ो कंदो आहे। हू पैदारी वसीले ते कब्ज़ो करण वेठो अचे थो, बसि हिन कब्ज़े खे बरक़रार रखो, मूंखां ज़रख़े ज़मीनूं न कसियो, बाक़ी ख़ैर आहे। इहा मजमूई आबादी केतिरी आहे सिंध जे अंदरि, मुहाजिरनि खे बि जेकॾहिं हुन में मिलाइजे, पंजाबियुनि खे बि मिलाइजे, पठाणनि खे बि मिलाइजे, कुझु बर्मी आया आहिनि, कुझु बंगाली आया आहिनि, उनखे बि मिलाइजे। के चवनि था 48-52 जो रेशो आहे, पर मां नथो सम्झां, एॾो वॾो रेशो न आहे। फैक्ट फिगर्स जेकॾहिं साम्हूं रखजनि त 1998 जी आबादीअ में उर्दू स्पीकिंग आबादी जो रेशो 7% टोटल आबादी जो ॾेखारियो वियो आहे। हीअं न 7% माना 1998 में जेका आबादी हुई टोटल पाकिस्तान जी उहा हुई 13 करोड़ 8 लख। 13 करोड़नि जो 7% थियो 91 लख। उन में सिंध जी आबादी 3 करोड़ हुई 98 में, ईअं हुई न। 91 लख 3% आबादी। इन ते बि ॻाल्हाए सघिजे। फ़िलहाल मां मोटी मोटी फिगर वठां थो, पोइ 3% ते बि ॻाल्हाईंदासीं। जेकॾहिं 10% ॿी आबादी वठिजे जेका या चक ठाही वेठी आहे पंजाब जी, पठान बि कराची जी आबादी में अची वियो, 10% जेकॾहिं हुनखे शुमार कजे, कंफर्म फिगर न आहे पर हुन खां मथे न घटि ई हूंदी, त 40-60 जो रेशो ज़हन में रखो। ॿुधाए छॾियूं तव्हांखे जो 3% ऑफिशियल आहे तव्हांजी असेंबलीअ में, 3% नुमाइंदगी रखे थी एमक्यूएम सीटुनि जी, 70% नुमाइंदगी तव्हां वटि आहे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि सम्झो मुंहिंजा भाऊ, पंजाबी अञा तव्हां सां असेंबलीअ जे अंदरि तसादुम में न आयो आहे। सियासी हक़ हाकिमियत अञा तव्हां खां न घुरियो अथई, अञा तव्हांजो सियासी हक़ हाकिमियत ते जहिड़ो मुआजर सां थो हले असेंबलीअ जे अंदरि। पर जंहिं ॾींहुं ज़ुल्फ़कार आबाद ठही वई ऐं 1.5 करोड़ खां 2 करोड़ पंजाबी आबादी हिते आई, उन ॾींहुं तव्हां 3% बि न हूंदो असेंबलीअ में, 70% धारियो आबादकार हूंदो असेंबलीअ जे अंदरि बि हक़ हाकिमियत विञाए वेंदो, कुझु बि न हूंदो। उन ॾींहुं पंजाबी तव्हां सां ॻाल्हाईंदो त अचो, धरतीअ जो मालिक केरु आहे। मुआजरनि जी त काइमियत ई न आहे, उन्हनि खे त ताबियो विहणो पवंदो पंजाबियुनि जे, त अजायो फड़कियूं था हणनि। हीउ आख़िरी नुक़्तो आहे जिते जहिड़ो थो हले पियो। जंहिं ॾींहुं 1.5 करोड़ खां 2 करोड़ मेगा सिटी ज़ुल्फ़कार आबादी ठही वई, उन ॾींहुं हू असेंबलीअ में पोइ तव्हांजो वोटर न थींदो, पोइ असेंबलीअ में अचे तव्हां सां ॻाल्हाईंदो त मां जी केतिरी पॉपुलेशन आहे, मेहरापुर खां वठी गोलाचीअ ताईं, गोलाचीअ खां वठी ज़ुल्फ़कार आबाद ताईं, तव्हां 3% बि न हूंदो असेंबली।
तीअं ई तव्हां धरती मुकमल तौर ते वञाए वेहंदव मां तॾहिं त चवां थो तव्हांखे ख़बर ई नथी पए जेका मनसूबा बंदी थी मथां ज़ुल्फ़िकार अब्बास नंढड़ो प्रोजेक्ट न आहे इन खां पोइ हिन धरतीअ ते तव्हांजो दावा बि शायदि ख़तमु थिए